दोस्तों अॼु मां जेको तव्हांखे रिकॉर्ड थो ॿुधायां उहो आहे शाह साईं जो रिकॉर्ड। शाह अब्दुल भिटाई जी शाइरी में ही मूंखे लॻे थो दुनिया जो पहिरियों रिकॉर्ड थियो आहे जेको 1899 में ठहियो, उहो बि जर्मनी में। हिन जी रिकॉर्डिंग कलकत्ते में थी हुई। हिन खे ॻायो आहे रहीमा बाई ऐं बचाई बाई। मूं गुज़िरियल साल हिन रिकॉर्ड जो हिकिड़ो पासो पंहिंजे हिन चैनल खावड़ी शाह लतीफ़ चैनल ते अपलोड कयो हो 27 मई 2019 ते। हीअ बि साल पूरो थियो आहे ऐं मई महीनो हले पियो। हिन जो ॿियो पासो मां तव्हांखे ॿुधायां थो ऐं तव्हांखे ॿुधायो न त पथर जो रिकॉर्ड जी इजाद 1899 में थी आहे। 1899 खां पोइ ठीकु 10 साल खां पोइ ज़ोनोग्राम कंपनी कलकत्ते में ई शाह साईं रिकॉर्ड बचाई बाई रहीमा बाई खां रिकॉर्ड करायो वियो, जेको जर्मनी मां ठही तयारु थी असां वटि पहुतो। जीअं त पथर जा रिकॉर्ड आहिनि, ही पथर जा रिकॉर्ड हली हली भॼी पवंदा, किरी पवंदा त भॼी पवंदा, हीअ त भॻल आहे रिकॉर्ड। ही काफ़ी रिकॉर्ड पथर जा ज़ाया थींदा, पोइ उन करे प्लास्टिक जो रिकॉर्ड उन खां पोइ 1959 में ईजाद कयो। हीअ प्लास्टिक रिकॉर्ड आहे, हीअ टुटंदो न आहे, हीअ प्लास्टिक जो रिकॉर्ड आहे। हिन खां पोइ वरी कोलंबिया कंपनी वारनि लॉन्ग प्ले बि ठाहियो। कोलंबिया कंपनी वारनि लॉन्ग प्ले हिकिड़ो ईजाद कयो। हीअ लॉन्ग प्ले आहे, हीअ त ओडिन कंपनी जो आहे, पर फर्स्ट टाइम जो 1948 में कोलंबिया वारनि लॉन्च कयो। उन्हनि जेको ईजाद कयो। हिन में जेको आहे सो असांजे सिंधीअ में हिकिड़ो रिकॉर्ड तव्हांखे यादि हुजे, ताल मौला जा जेके कलाम रुन लाइ ॻाया हुया, अंगण ॿुआरिया तुंहिंजो वाटूं निहारा, इहे टोटली 8-10 कलाम जेके बि हुया इहे लॉन्ग प्ले ते रिकॉर्ड थियल हुया। सिंधीअ जो इहो लॉन्ग प्ले हुयो जंहिंमें EMI कंपनी वारनि खे ठाहियो हुयो। हाणे मां तव्हांखे हीअ ज़ोनोफोन कंपनी रिकॉर्ड कंपनी जे तरफ़ां ठहियलु रिकॉर्ड रहीमा बाई वारो शाह साईं रिकॉर्ड ॿुधायां, पर हीअ चेंजर आहे। मां तव्हांखे हीअ रिकॉर्ड ॿुधायां फ़ोने में। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा।